पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा ज़ोब स्टिल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तो जीअं तव्हां ॾिठो हाणे मां तव्हांखे पोएं किस्तनि ॿुधायो त क़ासिम पकड़ियो वेंदो, तव्हां ॾिठो त क़ासिम पकड़जी वियो, खंभिजी वियो चाकर खान जे हथां। रही ॻाल्हि जाबर जी, जाबर मोटरसाइकिल चढ़ी हितां निकिरी वियो। कुझु किस्तनि खां बाद में जाबर हथु ईंदो, फ़िलहालु हथु न ईंदो। बाक़ी जेको इहो माण्हू वठणु आयो आहे ख़बर, जेको शेरल ऐं मुराद सां मिलियो आहे, शेरल ऐं मुराद इन खे पूरी ॻोठ जी कहाणी ॿुधाईंदासीं, सिकू जे घर वारनि सां छा थियो आहे छा न थियो आहे। रही ॻाल्हि सांवल जी, सांवल त पंहिंजो सिकू खां त हिसाबु किताबु सिधो करे छॾियो आहे, बाक़ी उनजो रुंडे ॾे हिसाबु रहियल आहे मुराद वारनि ॾे। हाणे इन्हनि खे पियो धमकियूं ॾींदो, पोइ वार्निंगूं ॾींदो, अॼु हीअं कंदुमि मां तव्हां सां, हू कंदुमि, इहे कंदुमि, उहो कंदुमि। बहरहाल इन्हनि जो कमु ईअं हलंदो रहंदो। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ऐं हिकिड़ो प्यारो कमेंट बि कंदा, ऐं अॻिते दोस्तनि ताईं बॉक्स में यानी ग्रुपनि में शेयर ज़रूरु करे छॾींदा, व्हाट्सअप ग्रुपनि में, जीअं तव्हांखे बर वक़्तु अपडेट मिलंदी रहे। हा, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿी बि आहे, नोटिफिकेशन